सिंध सुजागी फोरम सिंध के मरकज़ी सदर सारंग जोयो ऐं सिंध सुजागी फोरम मरकज़ी फाइनेंस सेक्रेटरी सोने जोयो वफ़द की सूरत में कंडियारो पहुंची कंडियारो पब्लिक लाइब्रेरी जो दौरो कियो, जिते सिंधी अदबी संगत शाख कंडियारो के अगवान गफ़ार अब्बासी, सिंध सागर पार्टी अगवान अब्दुल जब्बार मंगरियो, मेहरान उस्ताद एसोसिएशन के अगवान ज़ैन सियाल, सिंध सुजागी फोरम के अगवान अज़ीज़ गांगरो ऐं कंडियारे के नौजवान पब्लिक लाइब्रेरी के मसलन ते ॻाल्हाईंदे चयो त सिंध में तालीमी निज़ाम सुस्त ऐं नाकारा थी चुको है। उन बावजूद सिंध जा नौजवान पंहिंजे मातहत पाण हिननि इल्मी दरसगाह लाइब्रेरी के आबाद करे नौजवान के इल्म से रोशनास करे सिंध के संवारण में पंहिंजो किरदार अदा करे रहिया आहिनि। पर टाउन कमेटी के लाइब्रेरी लाइ मिलंदड़ बजट हड़प कई थी वञे, जेको हितां जे नौजवान सां इंतहाई ज़ुल्म आहे। जेकॾहिं शऊरमंद नौजवान हक़नि लाइ आवाज़ उथारनि था त उन्हनि खे हिरासान करे धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वेंदो। असां सब खां पहिरियों त इहा घुर था कयूं त लाइब्रेरी के प्रॉपर जेको आहे फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि ऐं बिल्डिंग जेका आहे उहा बि मंज़ूर थी आहे, पर उहा अध में रही पई आहे, उनजी मरम्मत न थी आहे। उनखे जल्द खां जल्द उनजी मरम्मत कराए ऐं उते नेसेसिटीज़ जेके बि आहिनि बेसिकल उहे जेके आहिनि उहे कयूं वञनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेको कमु TMO के लाइब्रेरी इंचार्ज के टाउन चेयरमैन के करणु घुरिजे उहो कमु हितां जा नौजवान कनि पिया। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे पंहिंजनि साथियुनि ते, हिननि नौजवाननि ते त हिननि हणा वणा मक़ामी दोस्तनि जी मदद सां, ॿियनि सिंधी साथियुनि जी मदद सां, मुख़्तलिफ़ रोशन ख़्याल दोस्तनि जी मदद सां न सिर्फ़ु हुननि हिते किताब डोनेट कराया आहिनि, पर हीउ जेको फर्नीचर तव्हांखे नज़र अचे थो इहो फर्नीचर बि हिननि दोस्तनि जी महिनत जो नतीजो आहे। न त इहो असांजी सम्झूं था त टाउन कमेटी जी उन बजट जो हिसो आहे त उहे बजट तहत हिते यूटिलाइज़ कनि, पर हिते उहा बजट असांखे ख़बर आहे त हर सियासी धुर वांगुरु जेको हड़प कई थी वञे उहा यूटिलाइज़ नथी थिए, उहो इस्तेमालु नथी थिए करे। उन करे हिननि दोस्तनि खे जस आहे जेका इहा जदोजहद कनि था ऐं असां हिननि सां गॾु आहियूं। सिंध सुजागी फोरम जी हैसियत में ऐं मरकज़ी सदर जी हैसियत में हिननि सां गॾु आहियां ऐं हिननि जदोजहद में हिननि जा बाहुबाली आहियूं। न सिर्फ़ु कंडियारो पर असां सॼी सिंध में जिथे बि जेको आहे लाइब्रेरियूं आहिनि, लाइब्रेरियुनि जो रिकॉर्ड में ज़िक्र आहे पर प्रैक्टिकली उनजो को नालो ज़िक्र न आहे या उते उन्हनि खे सहूलियतूं न आहिनि, त उनजे लाइ असां ज़रूरु जदोजहद कंदासीं। छो त असां सम्झूं था त असांजी सिंध सुजागी फोरम या हर रोशन ख़्याल ऐं बाशूर फ़र्द जी इहा घुर आहे त लाइब्रेरियूं हर ॻोठ वाहण बस्ती में हुअणु घुरिजनि। असांजे नौजवान खे बाशूर बणाइण जे लाइ उनजो तमामु वॾो रोल आहे, उन्हनि खे एजुकेट करण लाइ तमामु वॾो रोल आहे, छो जो उहे नौजवान मुल्क जे आला इदारनि में वञनि था, तालीम हासिलु कनि था, पर उन्हनि खे उहे सहूलियतूं जॾहिं मक़ामी इलाइक़नि में उहे लाइब्रेरियूं नथियूं मिलनि त पोइ हुननि जे लाइ ॾाढी ॾुखियाई थिए थी, तकलीफ़ थिए थी। उन करे असां इहा डिमांड कयूं था, जेको असांजो राइट आहे त इहो असांजी डिमांड पूरी कई वञे। लाइब्रेरी खे जेके आहिनि उहे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, न त असां हिननि साथियुनि सां गॾिजी जेका आहे उहा जदोजहद कंदासीं। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जेके दोस्त हीअ जदोजहद कनि था त हिननि खे उन्हनि खे एप्रिशिएट करणु घुरिजे, पर उहे एप्रिशिएट त नथा कनि, पर रहंदो हिननि खे थ्रेड करण जे लाइ कॾहिं केस जूं धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। त हाणे त वरी हिन जदोजहद जो रूह रवां साथी असांजो सरमद आज़ाद उहो जदोजहद करे थो, उन्हनि खे नोटिस मोकिलिया विया आहिनि त बाबा तव्हांजो घर जेको आहे उहो इनक्रोच थियल आहे, जॾहिं त हुननि जे पारां केतिरियूं एप्लीकेशनूं उन्हनि जे इदारनि खे ॾिनल आहिनि त बाबा तव्हां क़ब्रिस्ताननि ते, मुख़्तलिफ़ जेके पार्कूं आहिनि उन्हनि ते, मुख़्तलिफ़ घिटियुनि ते तव्हांजी पाण जी इंक्रोचमेंट आहे, तव्हांजा ऑफिसर उन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, सॼे शहर में इंक्रोचमेंट लॻी पई आहे, उते उहा शइ नज़र नथी अचे। पर जिथे इंक्रोचमेंट आहे ई कान उन्हनि खे इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाईंदे तव्हां उन्हनि खे नोटिस था ॾियो। इहा शइ कंहिं बि रीति असां बर्दाश्त न कंदासीं। जेकॾहिं इहे हथकंडा बंदि न कया विया त असां सिंध सुजागी फोरम पारां हिननि साथियुनि सां गॾु टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़, हितां जे MP जे ख़िलाफ़ जेको आहे उहो जदोजहद जो ऐलान कंदासीं। असां सिंध सुजागी फोरम जी मरकज़ी क़यादत अॼु हिते कंडियारो में पब्लिक लाइब्रेरी में हिते पहुता आहियूं। असां कंडियारो जा जेके साथी आहिनि उन्हनि जी जदोजहद मुसलसल 4 सालनि खां ॾिसूं पिया त हू पंहिंजे वत वस आहार मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके आहिनि जिन जा साथी जेके गॾियल तौर ते जदोजहद कनि पिया, पब्लिक लाइब्रेरी में जेके मुख़्तलिफ़ जेके सहूलियतूं मुहैया जेके न कयूं वियूं आहिनि, टाउन कमेटी वारनि खे जेके बजट नथा वञनि उहे हिते ख़र्च न पिया कनि, त उन जे ख़िलाफ़ ही नौजवान जेके आहिनि पंहिंजे तरफ़ां ही जदोजहद कनि पिया। पर असां हिते अॼु जॾहिं विज़िट कयोसीं त अञा बि हिते जेके आहिनि तमामु घणी खोट आहे। हिते जेके आहिनि जेके लाइब्रेरियूं जेके आहिनि डोनेट कई वियूं आहिनि त उनखे मुसलसल तरतीब न ॾिनी वई आहे ऐं हिते लाइट जो सिस्टम जेको आहे उहो बिल्कुलु नाकारा आहे। हिते बैटरी सिस्टम जेके बैटरियूं ख़राबु लॻी पियूं आहिनि ऐं अंदरि ॾिसो त केतिरी सफोकेशन आहे। हिन सफोकेशन में माण्हू बीह नथो सघे,
सघे त पोइ नौजवान हिते जेके आहिनि पढ़ी के सघनि था। असांजा जेके मुस्तक़बिल आहिनि हिते असां सम्झूं था त नौजवाननि में त तमामु घणो शौक़ु आहे ऐं हू पढ़णु चाहिनि था। हू चवनि था त असां हिते अचूं पढ़ूं, पर हिते हालति इहा आहे, न पाणी जो सिस्टम आहे, नौजवान जे लाइ का बि सहूलियत हिते कान्हे का। जेकॾहिं त असां गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां पब्लिक लाइब्रेरी कंडियारो जे मसइलनि ऐं शहर जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जे हल लाइ मुख़्तलिफ़ दोस्त तंज़ीमुनि जे तरफ़ां जदोजहद करे रहिया आहियूं। सो उन सिलसिले में असां 3 धाणा एतिजाजी धाणा जेको आहे कंडियारे में हणी चुका आहियूं। पर थिए ईअं थो जो हितां जो जेको नायल टाउन चेयरमैन आहे या जेको उनजो कमदार TMO आहे उहो असांजे जाइज़ एहतिजाज जो नोटिस वठण बजाए असां जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे चए थो त हे भत्ताखोर आहिनि, हे ब्लैकमेलर आहिनि ऐं नौजवाननि खे अची हिते लाइब्रेरीअ में धमकाए थो त जेको एहतिजाज में वियो उनजी एंट्री बंदि कंदासीं। असां चऊं था त असां ऐं ही जेके बि साथी असां सां गॾु बीठा आहिनि ये सिंध जा बाशऊर ऐं ज़िम्मेवार फ़र्द आहिनि ऐं हो पंहिंजे नए नस्ल जो मुस्तक़बिल बचाइण लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। ऐं लाइब्रेरियूं शऊरी मर्कज़ थींदा आहिनि जंहिंमां क़ौमुनि जा नस्ल शऊर ऐं साञाह जी तरबियत वठी समाज जे बहितरीअ लाइ किरदारु अदा कंदा आहिनि। सो ही भोतार असांखे इल्म खां महरूम रखण था चाहिनि, असांखे शऊर खां महरूम रखण था चाहिनि। असां पंहिंजे बुनियादी हक़नि तां कंहिं बि सूरत में हथु न खणंदासीं। असांजो पहिरियां बि मुतालबो रहियो आहे, तव्हां सभिनि दोस्तनि खे ख़बर आहे, ऐं हींअर बि असांजो इहो मुतालबो आहे त पब्लिक लाइब्रेरी कंडियारो जी जेका मौजूदा लाइब्रेरी हलंदड़ आहे उनखे सोलर पैनल ॾियो, एयर कंडीशन जी सहूलियत ॾियो ऐं किताब ॾियो जेके मौजूदु कोन्हनि के असां वटि। उन सां गॾु जेका नई बिल्डिंग जी अॾावत रुकी पई आहे उनजो कमु फौरी तौर ते शुरू करायो ऐं मुकमल कराए ॾियो, छाकाणि त हीअ जेका क़दीम लाइब्रेरी आहे इहा शागिर्दनि जे वेहण जेतिरी इन में गुंजाइश कान्हे का। ऐं उन खां अलावा शहर जा जेके बुनियादी मसइला आहिनि, सफ़ाई सुथराईअ जो मसइलो आहे, स्ट्रीट लाइट जो मसइलो आहे, साफ़ पाणीअ जे फिल्टर प्लांट जो मसइलो आहे, इहे सभु मसइला असांजा हल कयो। जेकॾहिं नथा कयो त ॿी सूरत में असांजी जेका जदोजहद आहे उहा हींअर कंडियारे जे हदुनि मां निकिरंदी। भाऊ सारंग बीठो आहे, मां उन जे सहकार सां इहा ॻाल्हि करणु चाहियां थो त जेकॾहिं तव्हां असांजा मसइला हल न कया त हाणे असां कंडियारे मां निकिरी तव्हांजे ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत मर्कज़ जे ताउन सां, सिंध सुजागी फोरम जे ताउन सां, सिंध सागर पार्टीअ जे ताउन सां असेंबलीअ जे आॾो बि एहतिजाज कंदासीं ऐं उते तव्हांजे किरदार खे वाइखो कंदासीं त बीपीए जे भोतारनि कंडियारे खे कहिड़ी रीति तबाह कयो आहे। आहिनि तव्हांखे लाइब्रेरीअ जो जेकॾहिं असां अंदरूनी ॾेखारियूं त लाइब्रेरीअ जे अंदरि रुगो हिकिड़ो बल्ब हली रहियो आहे ऐं उनजो जेको अंदरों जेको हाल आहे, नंढो कमिरो आहे, उते जेका बैटरी आहे उहा तबाह लॻी पई आहे ऐं बैटरी मुसलसिल ख़राबु हुजण जे करे शागिर्द उथी हलिया विया आहिनि। छाजे करे जो लाइब्रेरीअ में प्रॉपर रोशनी बिजलीअ जी सहूलियत न आहे, न पखा था हलनि न ई बल्ब था हलनि। शागिर्दनि खे मुताले करण जे लाइ जेके बुनियादी सहूलियतूं हुजणु घुरिजनि, थधे पाणीअ जी सहूलियत, रोशनीअ जी सहूलियत, बिजलीअ जी सहूलियत, अहिड़ी गर्मीअ में पखनि जी सहूलियत, उहा हिते मुयसरु कोन्हे का। ऐं पंहिंजे असां मुतालबनि में इहे सभु शयूं रखियूं आहिनि। ऐं हिते इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त इंतिज़ामिया जे पारां जेके 2 प्लेटूं आंदियूं वयूं हिते सोलर जूं, उहे बजाए लाइब्रेरीअ में इंस्टॉल करण जे लॻाइण जे लाइब्रेरी इंतिज़ामिया, टाउन चेयरमैन ऐं TMO उहे बि तव्हां प्लेटूं खणी विया आहिनि ऐं लाइब्रेरीअ जे शागिर्दनि खे पंहिंजी पिच ते हू इस्तेमालु करे रहिया आहिनि, हुननि खे मुख़्तलिफ़ मफ़ाद ॾेई। ऐं हिन मीडिया जे तवसुल सां इहो टाउन चेयरमैन खे, TMO खे इहो पैगाम पहुचाइणु चाहियां थो त पंहिंजी जेका टाउन चेयरमैन ऐं TMO टाउन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु तहरीक आहे उहा ॾींहों ॾींहुं ज़ोर पकड़ंदी पई वञे। असां पंहिंजा क़दम पोइते हटण वारा न आहियूं। हुननि जे ग़ैर क़ानूनी नाजाइज़ नोटिसनि खां डिॼण वारा कोन्हूं के
असां मुसलसिल पंहिंजी तहरीक खे जारी ऐं सारी रखंदासीं जेसीं ताईं असांजा मुतालबा नथा मञिया वञनि। असां हींअर बि टाउन चेयरमैन खे कंडियारे जो नाइल ऐं करप्ट टाउन चेयरमैन सम्झूं था। जेसीं ताईं हू पब्लिक लाइब्रेरी कंडियारो जा बुनियादी मसइला नथो हल करे, जेसीं ताईं कंडियारो शहर जा बुनियादी मसइला हल नथो करे, तेसीं ताईं टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़ु टाउन चेयरमैन महफ़ुट भोतार महफ़ुट असांजी तहरीक जारी ऐं सारी रहंदी। महिरबानी।